नाज़रीन, हैदराबाद में पेंशन में कटौती खिलाफ सारे सरकारी मुलाजिम रोडन ते निकिरी आया आहिनि। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते शहबाज़ बिल्डिंग ॾाढो धरणो हयो वियो आहे। वधीक तफ़सील इन हवाले सां मालूम कयो था सलीम मल्ला खान। जी सलीम, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध एम्प्लॉइज़ अलायंस पारां पेंशन में कटौती ऐं ॿियनि मामलनि जे ख़िलाफ़ शहबाज़ बिल्डिंग ॿाहिरां एहतिजाज कयो वियो आहे। हज़ारनि जी तादाद में जेके मुलाज़िम आहिनि उहे उन में शामिल आहिनि। मुलाज़िमनि में वॾी तादाद में औरतूं बि आहिनि, नारेबारी करे रहिया आहिनि त पेंशन में कटौती जेका उन्हनि खे बिल्कुलु नामंज़ूर आहे। मुलाज़िमनि जी निड़ीअ ते लत बराबरि आहे। हिन जेको एहतिजाज आहे हिन में एजुकेशन, रेवेन्यू, सिहत खातो, ज़राअत, इरीगेशन समेत मुख़्तलिफ़ इदारनि जा जेके मुलाज़िम आहिनि उहे शरीक आहिनि। हिननि जी जेका अॻुवाणी आहे जेको अशरफ ख़ासि अली अशरफ बोज़ई, महमूद चौहान, ज़ाहिद काका, अब्दुल अलीम दर्स, अमजद लाशारी, मोहम्मद अली गांगरो, असद दुरानी, बशीर जमाली ऐं ॿिया करे रहिया आहिनि। अॼु जेको आहे हैदराबाद जा जेके मुख़्तलिफ़ आहिनि उते कम छॾ हड़ताल करे शहबाज़ बिल्डिंग खां जेका एहतिजाजी रैली कढी वई आहे। हिननि जो चवणु आहे त जेसिताईं हिननि जा मुतालबा तस्लीम न थींदा तेसिताईं हिननि जो जेको एहतिजाज जो जेको सिलसिलो आहे उहो जारी रहंदो। जी सलीम, तफ़सील ॾियण जे लाइ तव्हांजी महिरबानी।